बाबा साईं, असां पंहिंजे समाज खे एजुकेट करण खां सवाइ तब्दील नथा करे सघूं। इल्म ई उहा अख आहे जेका सुठे बुरे में फ़र्क़ु करे सघंदी आहे। इन करे त मां रवायतुनि सां टकर खाई तोखे तालीम ॾियारी आहे पुटु। बाबा साईं, हाणे आऊं चाहियां थी त हिन ॻोठ जो हर ॿार पढ़े, ख़ुसूसन न्याणियुनि जी तालीम ते ध्यानु ॾियणु ज़रूरी आहे। पुटु, अगरि वस्तीअ में तूं इल्म जो नूर वंडण चाहीं थी त मां तोसां गॾु आहियां। ॿुधाए त मूंखे छा करिणो आहे? सभ खां पहिरियां त ॻोठ वारनि खे क़ाइल करणो पवंदो त हू पंहिंजी न्याणियुनि खे पढ़ाइनि, उन्हनि खे इल्म जी अहमियत खां वाक़िफ़ करणो पवंदो। पीउ धीअ जे विच में कहिड़ी कचहरी हली रही आहे? चांडोकी जी पाण ॿिन्ही खे मदद करणी आहे। तूं चांडोकी सां गॾु वञी घर घर ज़ाइफ़ुनि खे सम्झाए ऐं कोशिशि कर तो स्कूल में पंहिंजी छोकिरियुनि खे दाख़िल कराइनि। शामुरात, तव्हां छा था सम्झो? ॻोठ में पढ़ण खां छोकिरियुनि खे रोकण लाइ उन्हनि जी माउ चवंदियूं आहिनि? छा तव्हां इहो नथा ॼाणो त हिन वस्तीअ में छोकिरियुनि जी तालीम ते पाबंदी कंहिं लॻाई आहे? इन फिरोन जो हाणे सिज लही वियो आहे। हाणे ही वस्ती नओं सिज ॾिसंदी। हाकम साईं, चाह। शमीर खान जागे थियो? जी सरकार, अंदर हू खेॾी रहियो आहे। तूं ही कर, शमीर खान के जल्दी तैयार कर, कपड़न जो बैग वगैरह ठाए वठ। असां हींअर ई ॻोठ हलंदासीं। ओचितो साईं, हाणे त सिज लहण वारो आहे। सिज लहण सां छा, रस्तनि ते कुल्फ लॻी वेंदा आहिनि। बाबा 5-6 कलाकनि जो पंधु आहे। असां ख़ैर सां राति जी मानी ॻोठ खाईंदासीं। शमीर खान के तैयार कर। जी साईं। शमीर साईं, पंहिंजा हाणे ये रांदीगर समेटे अच त तोखे वेंचारे संचारे तैयार करियां। अरे यार, मां नथो वञा, कल्ह त वेंदो आहियां। हाकम साईं, तोखे ॻोठ थो वठी वञे, इन करे वेंची सेंची हली तैयार थी। मुझे बाबा भी इन्हीं चक्कर में मार जियो। अरे बाबा, तू छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे, हल त तोखे वेंचारे वठां। देर थियण ते हाकम साईं नाराज़ थी पवंदो। हल अच। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।